अस्सलाम वालेकुम दोस्तों। तमामु घणी जेका उहा चवंदा महांगाई थी वई आहे। पंहिंजो महांगाई तमामु घणी उरूज ते आहे ऐं ग़रीब माण्हू कीअं पूरी करे थो, उनखे मज़दूरी, उनखे दिहाड़ी केतिरी मिले थी, उहो मां पाण सोचे सघो था। ऐं गर्मी तमामु घणी आहे, सो मौसम ॾाढो तेज़ गर्म आहे ऐं नौजवान त नौजवान, पर जेके बुज़ुर्ग आहिनि उहे बि जेको आहिनि पंहिंजे हक़ हलाल जी कमाई कनि था ऐं महिनत मज़दूरी कनि था। हीअ चाचो आहे, हिन जी उमिरि तमामु घणी 60 साल थी वई आहे। मुंहिंजे ख़्याल में त घटि माण्हू हूंदा जेके मज़दूरी करे हक़ हलाल जी खाईंदा हूंदा। सो महांगाई तमामु घणी आहे। असां हिन खां चाचे खां पुछंदासीं महांगाई जे बारे में, ज़िंदगी कीअं गुज़रे पई, मुश्किलात मां ॾुखी आहे सुखी आहे, मज़दूरी टाइम ते मिले थी नथी मिले। चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हालनि, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? शुक्र अल्लाह जो। कीअं पंहिंजो केतिरा साल थी कमु कंदे? कम कंदे के 40 साल थी। 40 साल? हाँ। सही ज़िंदगी कम कढी हेॾी? हाँ, बस मजदूरी हक़ हलाल जी। हक़ हलाल जी माना मां सम्झो त मोहम्मद खान जूने जो वक़्त में मिस्त्री थियो या। मोहम्मद खान जूने जो प्यालो करे तो वेठो ही। हाँ। घणी उमिरि हूंदी? लॻभॻि 60 साल। 60 साल उमिरि थी वई आहे। हाँ, वेठा बस। हुकूमतूं घणी ॾिठियूं अथव? हाँ, हुकूमतूं घणी ॾिठियूं? हुकूमत जो जालक जी ॾिठी, जुल्फ़ार अली भुट्टो जी ॾिठी, मुर्शिदा भुट्टो जी ॾिठी, इसाफ़ खान पठान जी ॾिठी, सदरो। कहिड़ी हुकूमत भली जंहिंमें ग़रीबनि जो वधीक सोचियो वियो, ग़रीबनि जी जेका उहा महिल कई वई? जालक जो दौर। जालक जो दौर इंडिया 3 रुपया हो, पाकिस्तान रुपयो हो। जालक जा बाद ज़ुल्म ही ज़ुल्म थींदो आयो आहे। सस्ताई हुई? हाँ, सस्ताई माना इंडिया जो 3 रुपया, पाकिस्तान जो रुपयो। अच्छा। हाँ, माना उन पोइ ॾींहों ॾींहुं महांगाई वधंदी वई। महंगाई माना ग़रीब कॾहिं खां कुसजण लॻो आहे? बस जालक का बाद बस। जालक माना ग़रीबनि जो अॾो थी वियो। हाँ, चवंदा भुट्टो, चवंदा हो जुल्फ़ार अली भुट्टो भी सुठो। बेनजीर भी बेचारी सुठी बेचारी न्याणी। छा थो चवीं, माना अगरि उहो दौर अची वञे त मुश्किल है। घटि माना लॻे नथो? न न, पीपी नारो आहियो, रोटी कपिड़ा मकान इहो? हाँ, इहो सभु कूड़ आहे। कूड़ आहे? हाँ। अच्छा, हाणे ॿुधायो मूंखे त पंहिंजो महांगाई पंहिंजी जॻह ते आहे, असां कर्ज़ी आहियूं, मुल्क ख़बर अथई? हाँ, असां मुल्क कर्ज़ी विया। हीअ जेके बेनज़ीर वारा पैसा मिलनि पिया, जेके किस्तूं मिलनि पियूं, इन बारे में छा चवंदे? ही ग़लति है। हिन खां सस्ताई सुठी है, बेहयाई जाम थी हुई। माइयूं जेको पर्दे में हुई वो सभु ॿाहिरि निकिरी हुई। हिन खां पोइ आटो मंगाई, 4,000 रुपयो कणक ॾियनि पिया, आटो 5,000 ॾियनि पिया, और एॾी 3 किलो काठ कटनि पिया। अच्छा। हाँ, और 300 रुपया पिसाई मन जी वठनि पिया। अच्छा, इन चवंदा पहिरियों पैसा खया अथई, किस्त का खई बेनज़ीर जी का? बेनज़ीर जी किस्त खई, वरी बस बंदि करे छॾी। मैंने खणे वठो ई न? हाँ, शुक्र अल्लाह जो। कीअं थो जीअं बेआई थी पाण खई बाबा ॾान में अची सही कोन्हे न, हिन खां सस्ताई करनि उहो भली आहे। अच्छा। हाँ, भले चाहे मुंहिंजी ज़ाल हुजे, केर बि न, हिकिड़ी घर में वेठी आहे त ॿार पैजा था घर में, हुते पैसा ॾिसान घरनि में वीचारनि खे, न्याणियुनि खे घर पहुचाइनि। हाँ, घर पहुचाइनि। हाँ, अटो घणे हाणे छा चवंदे? अटो हाणे 3,000 मण कणक आटो साॻी 4,000 ॾियनि पिया। अच्छा। हाँ, माना खिपरे में त एॾो ज़ुल्म आहे। 300 रुपया 3 किलो काठ कटनि पिया, 300 रुपया मण ते पिसाई वठनि पिया। कणक अघु घटिजी वियो, किसान था ज़ुल्म थी वियो। और प्लेटनि ते चकियूं हलनि पिया, पोइ बि ज़ुल्म करनि पिया खिपरे शहर में। ये सभु वाणियार माना। अटो घणे थियणु खपे? अटो घटि में घटि 3500। 3500? न, 3500 माना जे कणक 3,000 है न, तो अटो 3500 चल भाई 2,000। हाँ, तुझी दिहाड़ी घणी आहे? दिहाड़ी बस 1400 1500 बस गरीब माण्हू जी। हाँ हाँ, हुन घर कोन हले? हाँ, शुक्र अल्लाह हलाए पियो घर, अल्लाह हलाए पियो, माण्हू छा हलाईंदो। शुक्र अल्लाह जो बस। कहिड़ी शइ सस्ती थिए, अटो या ॿी का बि शइ सस्ती थी? दानो चांवर ई सभु सस्ती थियनि, मुल्क सुठो हले गरीब गुरबे जो। माना तूं वज़ीर आज़म थी, तो मौक़ो मिले वरी छा कंदे, कहिड़ो कमु कंदे ग़रीबनि लाइ? गरीब आऊं त वज़ीर आज़म थी। सोच मिसाल आहे, हाँ, मिसाल आहे। मिसाल बस हर शइ सस्ती करण, बस किरायो छा, हर शइ कपिड़ा, हर शइ सस्ती हुअणु खपे। शराब गुता वग़ैरह ये बंदि करणु खपे। सरेआम हलनि पिया, सरेआम हर पाड़े में हलनि पिया, हर शहर में हर पाड़े में हलनि पिया। ठरो शराब इदाब ये सरेआम हले पई। नशो करे थी कॾहिं? हाँ, करे नशो करे। अल्लाह शुक्र, अल्लाह नौकरी छो कोन वरिती? नौकरी पढ़े भी कोन, स्कूल में वियो कोन, मास्टर स्कूल ही कोन वियो न। इहा ॻाल्हि हाणे सोची में पढ़ां सही हो। न न, पढ़ण में कहिड़ो नौकरी वरितो। अच्छा। हाँ, नौकरी जी ॻाल्हि कोन्हे। आख़िरी पैगाम, आख़िरी मैसेज हुकूमत खे, हुकूमत जे वॾनि खे, ये चइबो सस्ताई करो और सुठो कयो।
फालस्तीन जी मदद करो बेचारे उनजी करो ये छा नाम इंडिया जो कहिड़ो पंहिंजो कहिड़ा मुल्क आहे कश्मीर जे लाइ अच्छा ठीक आहे हाणे सॼो थोरो कमु कर ठीकु आहे महिरबानियूं हा थैंक यू